सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, असां महसूस किया है तो तकरीबन प्राइमरी खां वेंदे मिडल स्कूल ताईं असांजे स्कूलनि में जेका ज्योमेट्री है उनखे तो टच न कयो वेंदो आहे। इन ज़रूरत के महसूस कंदे असां हाणे कोशिश कंदासीं त लाॻीतो ज्योमेट्री जा जेके भी मसला आहिनि उनखे असां हिते बयान कंदासीं, उन बाबति वीडियोज़ अॼु हुनजी पहिरीं वीडियोज़ जेका ज्योमेट्री जो तारुफ़ हूंदी ऐं कोई शयूं तव्हांखे सेखारींदासीं। असांखे उमेद आहे त तव्हां उहे सिखी वठंदा। तो दोस्तों, जियोमेट्री जो लफ्ज़ है सफ़ा पहिरीं जियो ऐं मैट्री, इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि जो मिलाप है। जियो मीन्स ज़मीन, मैट्री मीन्स मेजरमेंट, माप, यानी ज़मीन जी माप। सो कंहिं बि माप जे हवाले सां जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उन इल्म खे जियोमेट्री चयो वेंदो आहे। तो दोस्तों, सफ़ा पहिरीं जियोमेट्री जेका शुरू थींदी आहे उहा हिकिड़े नुक्ते खां शुरू थींदी आहे, डॉट या पॉइंट खां शुरू थींदी आहे। इन नुक्ते जी अञा ताईं का बि वाज़ह डेफिनेशन कान्हे का, इन खे मतिलबु नुक्तो ई आहे हिकु। उन खां पोइ नुक्ते खां पोइ जॾहिं हिक खां वधीक नुक्ता मिलनि था त उन्हनि मां हिकिड़ो लाइन सेगमेंट यानी लीक टुकर ठहे थो, जेके असां चई था सघूं त ॿिनि नुक्तनि जे विच वारे मुफ़ासिले खे लीक टुकर चयो थो वञे। उन खां पोइ टी शइ जेका आहे सा अॼु सिखूं था लीक लाइन, यानी लाइन जंहिंजा ॿ छेड़ा थींदा आहिनि ऐं जंहिंजी का बि वाज़ह डेग न ॾिनल हूंदी आहे, उनखे लाइन चयो वेंदो आहे। उन खां पोइ चौथे नंबर ते पाण वटि आहे रे शुआ। जीअं तव्हां मतिलबु मेणबत्ती मां बि रोशनीअ जा शुआ निकिरंदा आहिनि, या कंहिं तस्वीर मां पेंटिंग में तव्हां ॾिठा हूंदा त सिज जे चोतरफ़ जेके शुआ हूंदा आहिनि त उन्हनि जा हिकु तरफ़ी रुख हूंदा आहिनि, मतिलबु ॿाहिरि वारे तरफ़। त हिन जो हिकु तरफ़ रुख आहे, तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो त शुआ जो हिकु छेड़ो थींदो आहे ऐं उनजी बि का वाज़ह डेग न हूंदी आहे, त उनखे शुआ चयो वेंदो आहे। पॉइंट हूंदी आहे, उन खां पोइ लीक टुकर, लीक टुकर ॿिनि टुकरनि जे विच वारे मुफ़ासिले खे चयो वेंदो आहे। लाइन हूंदी आहे जंहिंजा ॿ छेड़ा थींदा आहिनि, जंहिंजी का बि वाज़ह डेग ॾिनल न हूंदी आहे। उन खां पोइ शुआ हूंदो आहे, इनजी बि का वाज़ह डेग न हूंदी आहे, पर उन जो हिकु छेड़ो हूंदो आहे। हिनखे असां पंहिंजो नोटेशंस ॾेई था सघूं था, जीअं हिन पॉइंट खे पाण को बि अंग्रेज़ी या सिंधीअ जो अल्फाबेट ॾेई था सघूं। जी बिल्कुलु जो हिकिड़ो सी नालो था रखूं, हिन पॉइंट जो नालो सी आहे, ऐं हिन खे बिल्कुलु हिकिड़ो ए बी जो नालो ॾियूं था, त हिन खे पाण हिकिड़ी निशानी बि आहे हिन जी लीक टुकर जी, त ए बी हिकिड़ो लीक टुकर आहे, हिन खे ईअं लिखी सघिजे थो। ऐं हिन खे बि जे हिनजी का वाज़ह हूंदी त कोन्हे, पर हिन खे जेकॾहिं पाण निशान ॾियूं था एक्स वाई, त ही हिकिड़ी लाइन आहे एक्स वाई, ऐं हिन जे मथां ही निशानी हूंदी आहे जेका लाइन बि हूंदी आहे। अहिड़े नमूने सां पाण जेको आहे सो रे खे ॾेई था सघूं। जी बिल्कुलु हिन खे पाण जेको आहे सो एल ऐं हिन खे एम जो नालो था ॾियूं, त ही हिकिड़ो शुआ आहे एल एम। त अहिड़े नमूने सां हिननि खे पाण नोटेशंस ॾेई था सघूं। सो ही असां तव्हांखे चंद ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि अॼु बुनियादी ज्योमेट्री जी क्लास में। सफ़ा पहिरीं पॉइंट, उन खां पोइ लीक टुकर ऐं उन खां पोइ लाइन, लीक ऐं शुआ जे बारे में। असांखे उमेद आहे त इहे चारई शयूं तव्हां सम्झी विया हूंदा। तव्हां सभिनी जी